नालो साद आहे ऐं ही मुंहिंजी अम्मी, बाबा, अदा ऐं अदीअ जी तस्वीर आहे। ही असांजी पाकिस्तान टूर बुक जी स्क्रैप बुक आहे। असां बाय रोड सफ़र कयो हो। असांजो सफ़र कराचीअ खां शुरू थियो। कराचीअ खां असां हैदराबाद जे तरफ़ निकितासीं। हिक जगह खां ॿी जगह जे विच वारे मुफ़ासिले खे डिस्टेंस चवंदा आहिनि। छा तव्हांखे ख़बर आहे कराचीअ खां हैदराबाद ताईं केतिरो डिस्टेंस आहे? कराचीअ खां हैदराबाद 169 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। ही डिस्टेंस मीटर्स में केतिरो थींदो? 1 किलोमीटर में 1000 मीटर थींदा आहिनि। यानी किलोमीटर वॾो यूनिट आहे ऐं मीटर नंढो यूनिट आहे। जॾहिं बि असां वॾे यूनिट खे नंढे यूनिट में तब्दील कंदा आहियूं त असां ज़रब कंदा आहियूं। इन लाइ किलोमीटर्स खे मीटर्स में तब्दील करण लाइ असां 169 किलोमीटर खे 1000 मीटर सां ज़रब कंदासीं। अहिड़ी तरह असांखे ख़बर पइजी वेंदी त कराचीअ खां हैदराबाद ताईं जो रस्तो 169 किलोमीटर यानी 169,000 मीटर्स आहे। हाणे तव्हां कोशिश करियो। हैदराबाद में घुमण खां पोइ असां सखर पहुतासीं। हैदराबाद खां सखर ताईं मुफ़ासिलो 329 किलोमीटर आहे। छा तव्हां ॿुधाए सघो था त हैदराबाद खां सखर ताईं मुफ़ासिलो मीटर्स में केतिरो थींदो? कराचीअ खां सखर ताईं मुफ़ासिलो 329,000 मीटर्स आहे। सखर में असां पहिरियां मासूम शाह जो मीनार ॾिसंदासीं ऐं पोइ लैंसडाउन ब्रिज क्रॉस करे रोड़ी वञी पहुचंदासीं। मासूम शाह जे मीनार जी ऊंचाई 31 मीटर आहे। ही ऊंचाई सेंटीमीटर्स में केतिरी थींदी? मासूम शाह जे मीनार खां रोड़ी ताईं मुफ़ासिलो 14,000 मीटर आहे। हिननि जे विच वारो मुफ़ासिलो असांखे किलोमीटर्स में मालूम करणो आहे। जीअं त असांखे ख़बर आहे त मीटर नंढो यूनिट आहे ऐं किलोमीटर वॾो यूनिट आहे। 1 किलोमीटर में 1000 मीटर हूंदा आहिनि। जॾहिं बि असां नंढे यूनिट खे वॾे यूनिट में तब्दील कंदा आहियूं त असां वंड डिवीजन कंदा आहियूं। इन लाइ असां 14,000 खे 1000 सां वंड कंदासीं। त असांखे छा ख़बर पई? मासूम शाह जे मीनार खां रोड़ी ताईं जो मुफ़ासिलो 14 किलोमीटर आहे। रोड़ीअ खां असां बहावलपुर जी तरफ़ निकितासीं। मशहूर चौलिस्तान डेजर्ट में दरावर फोर्ट ॾिसण जे लाइ वञी पहुतासीं। दरावर फोर्ट जूं भितियूं 3000 सेंटीमीटर ऊंचाई ताईं आहिनि। ही ऊंचाई मीटर्स में केतिरी थींदी? चौलिस्तान जी
खूबसूरत ज्वेलरी ॾिसी अम्मी रही न सघी ऐं हिकु ब्रेसलेट ख़रीद कयो। ब्रेसलेट जी ड्रेक 8 सेंटीमीटर हुई। ही मिलीमीटर्स में केतिरी थींदी? सेंटीमीटर्स खे मिलीमीटर्स में तब्दील करण लाइ असां 10 सां ज़र्ब कंदासीं, छो त 1 सेंटीमीटर में 10 मिलीमीटर्स हूंदा आहिनि। त जवाब आयो 80 मिलीमीटर्स। मूंखे ऐं मुंहिंजनि घर वारनि खे हिन रोड ट्रिप में ॾाढो मज़ो आयो।